इन क्लास जी इब्तिदा हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जे बेत जे हिननि सिटुनि सां त सॼण ॾिठो जिन तिन ॾिसण गैर गुनाह। सॼण ॾिठो जिन तिन ॾिसण गैर गुनाह। जिनी लधी राह वेहण तिनी वेह थियो। क्लास में मौजूद भाइरो ऐं भेनरो अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियो, PhD ऐं JST जे फ्री तैयारी कराईंदड़ साथियुनि सां गॾु अवां खे बि मुबारकूं जो निहायती मुस्तक़िल मिज़ाजी ऐं दिलचस्पीअ सां क्लास वठी रहिया आहियो। अवां जे उन लगाव ऐं जज़्बे खे ॾिसी मूंखे शाह साईं जो ही बेत ज़हन ते तरी थो अचे त जीअं जीअं ठरे राति तीअं तीअं ताणे पंध में जीअं जीअं ठरे राति तीअं तीअं ताणे पंध में भोरीअ ॿी न बात जेका सा जतन जी। तो अव्हां बि सभु सांग विसारे टेस्ट जी तैयारीअ खे लॻी विया आहियो। यकीनन कोशिश कामयाबीअ जी कुंजी आहे ऐं असीं अव्हां जा दुआगू आहियूं। गुज़िरियल जेके ॿ टेस्टूं थियूं आहिनि उनमें सिंधीअ जे हवाले सां मूं 25 सुवाल ॾिना। 10 सुवाल पहिरीं टेस्ट में ऐं 15 पोएं टेस्ट में। ऐं मूं कोशिश इहा कई हुई त सिंधी जेको निसाब आहे उन पूरे खे उन जा जेके बि पासा आहिनि उहे समूरा पासा उन्हनि 25 सुवालनि में तव्हां सां शेयर कजनि, तव्हांजे साम्हूं आणजनि, जीअं तव्हांखे तैयारीअ में आसानी थिए। क्लास जेको हाई स्कूल में या प्राइमरीअ में वठिबो आहे उन जी जेका तैयारी आहे, उन जी जेका लेवल आहे, उन जी जेका रिक्वायर आहे उहा ॿी हूंदी आहे ऐं यकीनन हिन क्लास जी जेका आहे उहा ॿी आहे। छो त ही ॿोली आहे। ॿोलीअ जे हवाले सां हिते अव्हां सां उहे ई शयूं शेयर करणियूं आहिनि जेके अव्हां जे टेस्ट जे हवाले सां अचनि। जेकर पंहिंजी ॾाह पई ॾेखारणी आहे त आउं सम्झां थो त शाइरीअ जे हवाले सां, जेकर आउं रुॻो इल्म अरूद खे खणां, फ़ाइलुनि फ़ाइलुनि मुफ़ाइलुनि खे खणां, मात्रिक छंद खे खणां त यकीनन उहो इलाही रुॻो उनजो पासो आहे। पर शयूं हिते तव्हां सां उहे ई शेयर करणियूं आहिनि जेके हाणे सिलेबस जेको आहे उन में ज़िद आहिनि, इश्तिक़ाक़ आहिनि, सवाल जवाब आहिनि। ख़ासि तौर ते हिकिड़ी सलाह तव्हांखे इहा बि ॾींदुसि त ग्रामर जा जेके असांजे सिंधी ग्रामर जा जेके 8 लफ़्ज़ आहिनि उन्हनि सां जेके लाॻापियल शयूं आहिनि उन्हनि जी बि तव्हांखे स्टडी करणु खपे। हाणे अॻु में पाण हिकिड़ो सबक़ु पढ़ी चुका आहियूं। अॼु आउं जेको सबक़ु तव्हां सां शेयर करणु चाहियां थो उन जो तरीक़ेकार बि मूं तव्हांखे ॿुधायो हुयो त पहिरें सबक़ जे लाइ मोटिवेशन कराइबी आहे 3 सुवालनि में ऐं उनखां पोइ आउं हिते सिधो सों सबक़ु हिकिड़ो पढ़ां थो ऐं सम्झाईंदो शयूं हलां थो। जेकर का बि को तव्हांजे ज़हन में सवाल उभिरे थो त पुछी वठिजो। सबक़ु आहे 27हों 8वीं क्लास जो सबक़ु आहे मकलीअ जो सेर। अॼु ईद जे 3 ॾींहं ते हैदराबाद में झुड़ाली मौसम हुई। बाबा चयो त ऊन्हारे जूं मोकलूं बि आहिनि, मौसम बि ॾाढी सुठी आहे। तयारु थियो त अॼु ठटे शहर हली मकलीअ जो क़ब्रिस्तान घुमी अचूं। हाणे हिते आउं जेको लिखियलु आहे उहो हिन सूरत में लिखियलु आहे आउं अलमंदा हमज़ो दो पेश। इहा उन जी जेका आहे उहा दुरुस्त सूरत आहे, न त आउं ऐं आउं बि लिखियो वेंदो आहे। जेको मूं अॻु में बि हिकिड़े क्लास में तव्हां सां शयूं शेयर कयूं हुयूं, पर हीअ उन जी दुरुस्त सूरत आहे त आउं
ऐं मुंहिंजूं ॿ भेनरूं अलमास। ऐं लफ़्ज़ी माना हिते ॿुधाईंदो पियो वञा त अलमास जी माना आहे क़ीमती हीरो। ऐं रुबाब हिकिड़ो साज़ आहे। बाबा ऐं अम्मा सां गॾिजी 100 किलोमीटरनि जे पंध ते मकलीअ पहुतासीं। बाबा असांखे हिन तारीख़ी क़ब्रिस्तान बाबति ॿुधायो। चवनि था त मकली टकरीअ जे मुक़ाम में, हाणे मुक़ाम क़ब्रिस्तान खे चइबो जेकर असीं एराबूं तब्दील कंदासीं, मक़ाम थी वियो त उहा वरी उन जी माना तब्दील थी वञे। में लखें इंसान दफ़न थियल आहिनि, जिन मां 1.25 लख त बुज़ुर्ग हस्तियूं हिते आरामी आहिनि। मकली टकरी खीरथर जे जबल जे सिलसिले जी हिकु शाख आहे। हाणे खीरथर जो जाबलू जेको सिलसिलो आहे उहो शहदाद कोट खां, दादूअ खां ऐं कराचीअ खां थींदे इहो सॼो जेको इहो खीरथर जो सिलसिलो आहे। 1981 में आलमी इदारे यूनेस्को मकलीअ खे आलमी विरसो करार ॾिनो। असां मकलीअ ते मौजूदु अब्दुल्ला शाह असाबीअ जे मज़ार ते हाज़िरी भरी। उन खां पोइ बाबा असांखे ॼाम निज़ामुद्दीन समय जे मज़ार ते वठी वियो। बाबा ॿुधायो त हीउ सिंध जे समय बादशाह ॼाम निज़ामुद्दीन जो मक़बरो आहे, जंहिंखे सिंध जा माण्हू आम तौर ते ॼाम निंदो सॾींदा आहिनि। ऐं हिन सिंध ते अमन अमान सां 48 साल हुकूमत कई। ॼाम निज़ामुद्दीन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ सिंध जो उहो अमुन पसंदि हाकिम हुयो जेको पंहिंजे घोड़नि जे तंबेले या कुड़ में जॾहिं वेंदो हो त उन्हनि जे पुठीअ ते हथु रखी इहो चवंदो हो त आउं कॾहिं बि माना अहिड़ो टाइम न अचे जो तव्हां ते चढ़ी जंग कयां। माना हू एॾो अमुन पसंदि पुरअमुन माण्हू हुयो। संदसि मक़बरे जी छित मुकमिल न आहे, लेकिन हिन मक़बरे जे दीवार ते जेको पथर ते उकर जो आलीशान कमु थियल आहे। हाणे उकर चिटसालीअ खे चइबो आहे, जंहिं ते चिट कढजनि था, पर आउं उकर जी माना कढां थो त उहे अखर जेके उभरी बीहनि। उकर असीं चवंदासीं उन लिखत खे, पोइ काठ ते थिए, उहा पथर ते थिए जेका उकरी बीहे। आलीशान कमु थियल आहे। उहो मिसाल पाण आहे। हिन मुक़बरे जूं चौरस दीवारूं पथर जूं ठहियल आहिनि। उहे तमामु ऊचियूं ऐं वेकिरियूं आहिनि। ओलह वारी दीवार में महराब ठहियल आहे ऐं उन जे ई पासे खां हिकु नंढो दरवाज़ो आहे, जंहिंमां मुक़बरे में अंदरि वञी सघिजे थो। ॾखण वारी दीवार मां अंदरां हिकु ॾाकणु ठहियल आहे, जंहिं तां मथे वञी सघिजे थो। मकलीअ जे शुरूआती हिसे में ॼाम निज़ामुद्दीन जे मक़बरे जे साम्हूं ओलह पासे दुलह दरिया ख़ान जी मज़ार आहे। दुलह दरिया ख़ान ॼाम निज़ामुद्दीन जो वज़ीर आज़म ऐं सुपह सालार हो। हिन जो असुलु नालो क़बूलियो हो, लेकिन बहादुरीअ, जुरियतमंदीअ, अकुलमंदीअ, ॾाहप ऐं संदसि कयल कारनामनि सबबि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खेसि ॼाम निदे पारां धार धार लक़बनि सां नवाज़ियो वियो, जंहिं करे ही दुलह दरिया ख़ान, मुबारक ख़ान ऐं ख़ान आज़म सॾिजणु लॻो। सिंध जे हिन सपूत जी बहादुरीअ जा केतिरा ई कारनामा आहिनि। हिन पंहिंजे सुपह सालारीअ दौरान कंहिं बि धारे खे सिंध में पेर ॼमाइणु न ॾिना ऐं सिंध जे सरहदुनि जी बहादुरीअ सां हिफ़ाज़त कई। दुलह दरिया ख़ान जी मज़ार हिकु चौदीवारीअ अंदरि आहे। हीअ चौदीवारी बि पथर जी ठहियल आहे ऐं सॼी चौदीवारीअ जे अंदरां तोड़े ॿाहिरां उकर ऐं चिटसालीअ जो कमु थियल आहे। हाणे उकर जॾहिं असां इस्तेमालु कयूं था त उहो जेको उकरियल हुजे ऐं चिटसाली जेका असां चऊं था उहा गुलकारी बि जंहिंखे पाण चऊं, चिट रंगावत जो जेको कमु आहे उहा उनखे चिटसाली चई सघूं था। चौदीवारीअ जे ओलह में महराब ठहियल आहे ऐं ॾखण में बि वॾा महराबी दरवाज़ा ठहियल आहिनि। हिन चौदीवारीअ अंदरि बि के क़बरूं आहिनि जिन लाइ चयो वञे थो त उहे साणस गॾु शहीद थियल संदसि पुटनि, माइटनि ऐं ॿियनि साथियुनि जूं आहिनि। बाबा ॿुधायो त ॼाम तमाची ऐं नूरीअ मुहाणीअ जो किसो मशहूरु आहे,
जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ॻायो आहे। ॼाम तमाचीअ जो मक़बरो बि मकलीअ ते शेख हमाद जमालीअ जी जामिया मस्जिद जे उभर में मौजूदु आहे। उन खां पोइ मूं बाबा खां सुवालु कयो त बाबा मकलीअ ते उहो नालो कीअं पियो? बाबा चयो त मकली हिते जी हिकु पाक दामन ऐं ख़ुदा तर्स औरत हुई। माना इन मां ज़ाहिर थिए थो त मकली हिकिड़ी औरत जो नालो आहे। सिंध में ऐं ॿिया बि अहिड़ा केतिरा ई शहर आहिनि जेके औरतुनि जे नालनि पुठियां ॿधियल आहिनि, जीअं डिघड़ी। डिघड़ी बि हिकिड़ी औरत जो नालो हो। अहिड़ा हा जी जी सीता आहे। मुख़्तलिफ़ माना मिसाल तौरु इहा हिकिड़ी शइ ॿुधाई थी त उन नाले जे पुठियां हिन टकरीअ ते नालो पियो। उन खां पोइ असां बाबा खे चयो त असांखे माईअ मकलीअ जी मज़ार बि ॾेखारियो। बाद में बाबा असांखे उते वठी वियो जिते असां घरां आंदल मानी खाधी। उन खां पोइ असां सिंध जे मशहूरु आलिमनि मखदूम मोहम्मद क़ासिम, मखदूम मुहिउद्दीन ठठवी उर्फ़ मखदूम ठारो, उनखे मखदूम आम तौर ते मखदूम ठारो बि चयो वञे थो, ऐं मखदूम मोहम्मद हाशिम ठठवीअ जूं मज़ारूं ॾिसण सां गॾु सिंध जे नामवर सियासतदान शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं मशहूरु मुहक़िक़ ऐं आलिम पीर हसामुद्दीन राशिदीअ जी आख़िरी आरामगाह बि ॾिसण वियासीं। वापसीअ वक़्तु समन, अरगोननि ऐं तुर्खाननि जा केतिरा ई मक़बरा ॾिठासीं जिन ते उकर जो तमामु सुठो कमु थियल हो। असां मिर्ज़ा ईसा ख़ान तुर्खान जो मक़बरो बि ॾिठो। बाबा ॿुधायो त अॻु में 10 रुपयनि जे नोट ते मकलीअ जे हिन मक़बरे जी तस्वीर बि छपियल हूंदी हुई। बाबा ॿुधायो त हिन क़ब्रिस्तान खे घुमण लाइ महीना खपनि, हिकिड़े ॾींहं में त बसि थोरो घणो ई घुमी सघिजे थो। बहरहाल हिन क़ब्रिस्तान खे ॾिसी असांखे ॾाढो मज़ो आयो। हर क़बर जो पंहिंजो ॾेख हो, हर मक़बरो अलॻि हैसियत रखे थो। मकलीअ ते अञा रोड रस्ता बहितर अंदाज़ में ठहियल न आहिनि। हाणे अञा में असांजा इलाही सारा जेके साथी आहिनि उहे नून बि इस्तेमालु कंदा आहिनि, पर अञा जी जेका दुरुस्त सूरत आहे उहा इहा आहे त उन में नून न ॾिबी, छो त ईअं सां उन में नून जो आवाज़ु अची वञे थो। अञा जी जेका दुरुस्त सूरत आहे उहा इहा आहे, उनजे पुठियां नून ॾियणु न खपे। रोड रस्ता ठहियल न आहिनि। जेकॾहिं रोड रस्ता ठही वञनि त मकलीअ जो हीउ क़ब्रिस्तान दुनिया जे तवजह जो मर्कज़ बणिजी सघे थो। असीं नेठि राति जो 8 वॻे ठटे खां वापसि घरु पहुतासीं, पर लॻे पियो त अञा मकलीअ जे क़ब्रिस्तान में घुमी रहिया आहियूं जिते सॼी सिंध जी तारीख़ दफ़न थियल आहे। ही मकलीअ जे हवाले सां हिकिड़ो सबक़ु हुयो, उन ते कुझु शयूं अव्हां सां अञा शेयर कयां थो। पर हिन सबक़ में हिकिड़ी जेका शइ मूंखे निसाबी किताबनि में जेका शइ नज़र अचे पई त असां 2 अखियुनि वारी जेका हे आहे, ही घे ऐं झे में इस्तेमालु कंदा आहियूं। हे जेका आहे उहा असां इन सूरत में लिखंदा आहियूं। इहा शइ मूं अॻु में बि अव्हां सां कंहिं लेक्चर में शेयर कई, पर असीं जॾहिं हिन निसाबी किताबनि खे पढ़ूं था त जेकर मुंहिंजो आहे ऐं उन में जेकर हे लिखियलु आहे त उहा बि इहा 2 अखियुनि वारी आहे, जेका जंहिंजी हिकिड़ी दुरुस्तगी थियणु खपे या सम्झणु खपे असांखे, छो त असीं इन ॿोलीअ ते ध्यानु ॾियूं। हाणे हिन सबक़ जे हवाले सां फ़र्क़ु कयो, जेके सवाल आहिनि मश्क़ी जेके सवाल आहिनि, हाणे उहे त ॾाढा ईज़ी माना आहिनि त सिंध जा माण्हू ॼाम निंदो कंहिंखे चवंदा आहिनि? ॼाम निज़ामुद्दीन खे ॼाम निंदो चवंदा आहिनि। कंहिं रुॻो कढी सिंध जा माण्हू ॼाम निंदो ॼाम निज़ामुद्दीन खे चवंदा आहिनि। ऐं इस्तेहफ़ामी जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे जेकर असां हटाई उते उहो को एक्यूरेट लफ़्ज़ लिखंदासीं त उहो जवाबु थी थो वञे। या ॿियो आहे त मखदूम ठारो कंहिंखे चयो वेंदो आहे?
मखदूम मोइनुद्दीन ठटवीअ खे, या दौलत दरिया ख़ान कंहिंजो सुपह सालार हो, जाम निज़ामुद्दीन या जाम निंदे जो मकलीअ जे क़ब्रिस्तान में सिंध जा कहिड़ा आलम ऐं अदीब मदफून जेके दफ़न थियल आहिनि त उहे मखदूम मोहम्मद क़ासिम, मखदूम मोइनुद्दीन ठटवी उर्फ़ ठारो, मखदूम मोहम्मद हाशिम ऐं सियासतदाननि में अब्दुल मजीद सिंधी ऐं पीर हसामुद्दीन राशिदी। मकलीअ खे कहिड़े साल में आलमी विरसो करार ॾिनो वियो? इहो 1981 में। पर हाणे हिते तव्हां सां हिकिड़ी शइ इहा बि शेयर करणी आहे त ज़रूरी कोन्हे त तव्हांजे टेस्ट में उहे ई सुवाल अचनि जेके मश्क में मौजूदु आहिनि, पर फ़र्ज़ु कयो हिते आहे त मकलीअ खे कहिड़े साल आलमी विरसो करार ॾिनो वियो, साल रुॻो लिखियलु आहे। पर इहो सुवाल बि अची सघे थो त मकलीअ खे कहिड़े इदारे जेको आहे, हा बिल्कुलु, त उन हवाले सां जेका असांजे साथियुनि जी जेका तयारी हूंदी उहा ॾाढी हाणे हिते लफ़्ज़ ॾिनल आहिनि। हाणे मुहक़िक़ जंहिंजी माना आहे तहक़ीक़ कंदड़, ऊची मथां ई उकर उकेरणु, चिट कढणु, चिटसाली, आलीशान। हाणे आलीशान वॾे शान वारो, पाक दामन, परहेज़गार, नेक। हाणे आलम, हाणे हिते एराबुनि जो आलम जेकर अचे थो, आलम आलम माना संसार, आलम माना जहान, आलम माना जग। पर जेकर हिते एराब असां तब्दील कयूं था, आलिम लिखूं था त पोइ इल्म वारो। असुल इन्हनि शयुनि ते बि केॾी महिल को सवाल अची सघे थो, उन खां पोइ ज़िद आहिनि। हाणे मूं जॾहिं ॾिठो पिए पंहिंजे माना किताबनि में त ॾाढा पहिरें दर्जे खां वठी उहे जेके ज़िद आहिनि उहे ॾाढा ईज़ी माना आहिनि, आख़िर ताईं उहे हलनि था। सेरांदी, पेरांदी, दुआ, बददुआ, हयाती, हयातीअ जो ममाती। जेकर असां एक्यूरेट ज़िद लिखूं था त असां हयातीअ जो ज़िद मौत न लिखंदासीं, हयातीअ जो ज़िद ममाती उहो थींदो। ख़ूबसूरत, बदसूरत, औरत, मर्द। हाणे हिते ॾिसो औरत मर्द ठीकु आहे, हीअ ज़िद वारे ज़िमरे में आयो वियो आहे, पर मुंहिंजो जेको हिकिड़ो ख़्यालु आहे त इहो मोनस ऐं मुदकर वारे माना उन में दायरे में अचणु खपे हा। या हेठि ॾिनल जेके लफ़्ज़ आहिनि, ग़लति पहाकनि ऐं चवड़ियुनि खे दुरुस्त कयो, जहिड़ी करणी जहिड़ी भरणी, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ॾाढे जी लठ खे 3 मथा, ॾाढे जी लठ खे 2 मथा, 2 मथा जेका सखणी कुनी थोरो उभा में। हाणे सिंधीअ में चवंदा आहिनि त सखणी कुनी उभा में घणो। उनखां पोइ आहे त पंहिंजे दोस्त ॾांहुं ख़त लिखी मकलीअ जे सफ़र बाबति आगाही ॾियो। ऐं सम्झां थो त मां ख़त तव्हांखे तफ़सीली तौर ते सम्झाए चुको हुउसि त हीअ उहे शयूं तव्हां सां शेयर करणियूं हुयूं त तव्हांजो जेको सिलेबस आहे उन में यकीननि जेका तव्हां, छो त तव्हां बाशऊर आहियो ऐं तव्हां जेका तयारी कई आहे उहा ॾाढी तव्हांजी शानदार तयारी लॻे पई। त हीअ मुख़्तसिर माना हिकिड़े सबक़ खे सम्झाइण मां मुराद इहा हुयो त असां ॼण त सॼे सिलेबस जो हर पैटर्न, हर सबक़ जो पैटर्न इहो साॻियो ई आहे, असांखे इन अंदाज़ में सम्झणु खपे। इन मां तव्हांखे पंहिंजा पंहिंजा सवाल कढणु खपनि। ऐं मूं हिकिड़ो दफ़ो अॻु में बि तव्हांखे ॿुधायो त रटिबी सिर्फ़ु फिगर आहे, सन आहे, कंहिं इदारे जो नालो आहे, कंहिं फ़र्द जो नालो आहे, उनखे पाण रटे सघूं था। बाक़ी जेतिरी पाण स्टडी कंदासीं उहे शयूं पंहिंजे ज़हन नशीन थी वेंदियूं। उन हवाले सां तव्हांखे हिकु दफ़ो आउं वरी मुबारकबाद ॾियां थो त तव्हीं इंतिहाई दिलचस्पी ऐं पाबंदीअ सां ही क्लास वठी रहिया आहियो।